अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू बाबा आला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान, घाटो थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई, उमेद, जुञ, सिराब। पाठ नंबर 64। हज़रत इलियास अलैहिस्सलाम उन्हनि माण्हुनि खे चयो, ख़ुदा तव्हांजो रब आहे ऐं तव्हांजे गुज़री वियल अबनि ॾाॾनि जो। त उन्हनि माण्हुनि हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन जी तकज़ीब कई ऐं उन जे कलाम खे बावर कोन कयो। उन बादशाह जे हिकु फाजरा घरवारी हुई। जॾहिं बादशाह केॾांहुं वेंदो हुयो त उन औरत खे संदसि जानशीन कंदो हुयो। उन जे करे त माण्हुनि ते हुकूमत करे ईअं थियो। उन मलौना जो मुहरर हिकु अकुलमंद मोमिन हुयो जंहिं 300 मोमिननि जूं जानियूं उन मलौन जे हथां बचायूं हुयूं। उन मलौना खां का वॾी रूए ज़मीन ते ज़नाकार औरत न हुई। उन जा 99 फ़र्ज़ंद हुआ। उन खां अलावा उन जे फ़र्ज़ंदनि जी औलाद हुई। ईअं थियो। बादशाह जे भर में हिकु मर्द सालियो बनी इसराइल मां रहंदो हुयो, जंहिंजो बाग़ बादशाह जे महल जे भर में हुयो। उन बाग़ जी आमदनीअ मां रोज़ीअ जो ज़रियो कंदो हुयो। बादशाह उन शख़्स जी इज़त कंदो हुयो। हिकु भेरे इहो बादशाह सफ़र ते वियो। उन औरत मौक़ियो गनीमत सम्झियो ऐं उन मर्द मोमिन खे मारे छॾियो ऐं उन जे अयाल खां बाग़ खसे छॾियो। उन सबब जे करे ख़ुदावंद आलम उन ते ग़ज़बनाक थियो। जॾहिं बादशाह सफ़र तां वापसि आयो, उन खे ख़बर पई। उन औरत खे चयो, तो ही सही कोन कयो। त ख़ुदा हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन खे उन ते महबूद कयो। जंहिं हज़रत इलियास अलैहिस्सलाम उन्हनि माण्हुनि खे चयो, उन्हनि माण्हुनि खे ख़ुदा जी इबादत करण ते आमादा कयो। उन्हनि माण्हुनि हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन जी तकज़ीब कई, तो नऊज़ बिल्लाह उनखे ज़लील ख़्वार कयो ऐं उनखे भॼाए छॾियो। हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन खे क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं ऐं वरी उन्हनि माण्हुनि खे ख़ुदा जे तरफ़ छॾियो। जहिड़े क़द्रु ख़ुदा जे तरफ़ां उन्हनि खे दावत कंदो ऐं नसीहत कंदो ऐं उन्हनि माण्हुनि जी सरकशी वधंदी वेंदी हुई। ईअं हज़रत इलियास अलैहिस्सलाम ख़ुदा जो पैगाम खणी उन्हनि माण्हुनि वटि पहुतो त उन्हनि माण्हुनि हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन ते घणो गुस्सो कयो ऐं उनखे मारे छॾण, अज़ाब तकलीफ़ में मुब्तला करण जो इरादो कयो। हज़रत इलियास अलैहिस्सलाम उन शहर मां हलियो वियो, हिकु वॾे जबल ते पनाह वरिती ऐं 7 साल उन जॻह ते ज़िंदगी गुज़ारी। ईअं थियो। ख़ुदा हज़रत इलियास अलैहिस्सलाम जे रहण जी जाइ उन्हनि ज़ालिमनि खां पोशीदा कयो। उन दौरान बादशाह जो पुटु बीमार थियो। हिकु सख़्तु मर्ज़ में मुब्तला थी वियो, जंहिंमां माण्हुनि जी ज़िंदगीअ मां नाउमेद थी विया। माण्हू उन जे ज़िंदगीअ मां नाउमेद थी विया। ईअं थियो। इहो छोकिरो बादशाह जो सभिनी खां घणो प्यारो हुयो। माण्हू बुत परस्तनि खे बुत वटि सिफ़ारिश कंदा हुया। ईअं थियो त बादशाह जे पुट खे शफ़ा बख़्शे। ईअं थियो। पर उहो छोकिरो सिहतमंद कोन थियो। बादशाह कुझु माण्हुनि खे उन जबल जे हेठां मोकिलियो, जंहिंजे बारे में गुमान हुयो त हज़रत इलियास अलैहिस्सलाम उन जबल ते रहे थो।